मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन वला आलिहि व सहबिहि व अहली बैति अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम युरीदूना लियुत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफ़िरून हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल्हुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहू अलद्दीनि कुल्लिहि वलौ करिहल मुश्रिकून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ला तज़ालु ताइफ़तुम मिन उम्मती ज़ाहिरीन अलल हक़्क़ ला यज़ुर्रुहुम मन ख़ालफ़हुम वसदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। दुरूद शरीफ पढ़ो साथी। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अल्लाह साईं हज़रत साईं कारी मोहम्मद मूसा साहब दामद बरकातुहुल आलिया जन जी मेहनत, साईं कारी मुख्तियार अहमद जी मेहनत ऐं जुमला जमात जेके भी साईं सां कारी साहब सां प्रोग्राम में ताउन कंदड़ आहिनि या तालीम के हवाले से साईं जी खिदमत कंदड़ आहिनि, अल्लाह से उन्हनि सभिनी के अजरे कसीर अदा फरमाए। ईको साउंड वारो भी साईं बेहतरीन गोलियो आहे। वॾा वॾा आलिम साईं जन चूंडिया आहिनि। मां हिकिड़ो नाचीज़ ऐं निकम्मो इंसान आहियां जेको कुछ वक्त जे लाइ तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां। वॾा बयान कीमती मूंखां बाद में थींदा। हज़रत सईं मौलाना नूर मोहम्मद लौलाई साहब, हज़रत सईं मौलाना अब्दुल कदीर हक्कानी साहब दामद बरकातुहुल आलिया बई बुज़ुर्ग पहुची विया आहिनि। उन्हनि जा कीमती बयान थींदा। जेसीं ताईं आवाज़ पहुचे तो सभिनी खे गुज़ारिश कयां थो त जल्दी जल्दी हिन मिठड़ी महफ़िल में शरीक थियो, छो त हीअ उहा महफ़िल अथव जंहिंमें जेको इरादे सां आयो उहो भी खुश नसीब बणिजी वेंदो। जे बग़ैर इरादे जे कोई शामिल थियो अल्लाह उनखे भी पंहिंजी रहमत खां ना उम्मीद न कंदो आहे। रब खे हीअ उम्मत अव्वल खां प्यारी आहे।
अल्लाह साईं हिन उम्मत के जेके शयूं ॾिनियूं आहिनि उहो बि उत्तम ऐं आला आहिनि। अल्लाह साईं ॿियनि उम्मतुनि खे बि अहकाम ॾिना, ॿियनि खे बि रब साईं घणो कुझु ॾिनो, पर जेको हिन उम्मत खे ॾिनो आहे उहो रब कंहिंखे बि न ॾिनो आहे। अल्लाह जे खज़ाननि में जेके शयूं पहिरियों नंबर उहे तूं असांखे मिलियूं आहिनि। रब जे खज़ाननि में ॾींहंनि जो सरदार जुमो, कंहिंखे छंछर जो ॾींहुं मिलियो, कंहिंखे आचर जो ॾींहुं मिलियो। घोटकी जा मुसलमानो सोने अरबी जे फरमान मुताबिक सईदुल अय्यामी यौमुल जुमा, सभिनी ॾींहंनि जो सरदार जुमे जो ॾींहुं अथव। रब साईं उहो जुमे जो ॾींहुं तूं असांखे ॾिनो अथव। महीना त ॿिया बि भला, रजब भी भलो, शबान भी भलो, रबीउल अव्वल भी महीनो भलो, पर महीनन जो सरदार उहो महीनो जंहिंमें खुदा पंहिंजो कुरान नाज़िल कयो आहे, उहो महीनन जो सरदार अथव। छा थी वियो साईं? बैटरी लो थी वई छा? थींदो आहे। अल्लाहु अकबर। महीना त ॿिया बि भला, पर हिकिड़ो महीननि जो सरदार जंहिंजो नालो रमज़ानुल मुबारक आहे, जंहिंमें अल्लाह पंहिंजो क़ुरान नाज़िल फरमायो आहे। घणा सुवाल न कंदुमि, छो त घणनि सुवालनि में माण्हू खे मुंझी बि पवनि पिया। अॻे दफ़े हिकिड़े हमरा पुछो हिकिड़े को मसइलो, चई गुस्ल जा फर्द घणा आहिनि? चई इहो बि कोई सुवाल आहे? चई टे। चई ॿुधाए भला कहिड़ा? चई हिकिड़ो सर्दी में गरम पाणी हुजणु, तेल हुजणु, साबुण हुजणु, बसि। हिकिड़ो इलेक्शन में उथियो कारी साहब मुख्तियार, उन खां हिकिड़े पुछो, चई ॿियो कलमो ॿुधाए? चई अलहम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम मालिक यौमिद्दीन। सुवाल हिकिड़ो, जवाबु टियों थो मिले, तंहिंजे करे घणा सुवाल न कंदो। अॻे ॾींहुं हिकिड़े बुज़ुर्ग वरी हीअं ॾिठो जो भिति ते लिखियलु हो, छोकिरनि चयो साईं इहो छा लिखियलु आहे? लिखियलु हुयो जानवरनि जी अस्पताल। छोकिरा पढ़नि पिया, इहो छा लिखियलु आहे साईं? चांवरनि जी अस्पताल। त घणनि सुवालनि सां माण्हू कुझु वरी हेॾे होॾे हलियो थो वञे। साईं कहिड़े महीने में क़ुरान नाज़िल थियो आहे ॿुधाईंदो? फरमाए शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। जंहिं महीने में रब जो कलाम नाज़िल थियो आहे, उहो महीननि जो सरदार असांखे मिलियो अथव। रातियूं त ॿियूं बि भलियूं, पर रातियुनि जी सरदार रब जी ज़ात वटि बि लैलतुल क़द्र अथव। रब फरमायो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। ये जेका मुझे वाइद जी तरतीब आहे तव्हांखे सम्झ में अचे थी? ताई इहा तरतीब मूंखे सेखारण वारो मुंहिंजो मुरब्बी ऐं मुंहिंजो मोहसिन मुंहिंजो साईं उस्ताद मीर मोहम्मद मीरक वारो आहे। समझ में अचे थी न साईं? अल्लाहु अकबर मां ॻाल्हि पियो कयां। रब तो फरमाए लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर। लैलतुल क़द्र जी रात 1000 महीननि खां बि वधीक भली अथव। 83 साल 4 महीना तकरीबन उन जो अरसो बणिजे थो। घणा साईं?
83 साल साईं 4 महीना तकरीबन। जय भी मुसलमान मर्द औरत के लैलतुल कद्र जी रात मिली वही हिकड़ी रात में 83 साल 4 महीनन जो सवाब मिलियो। हिन उम्मत रब जी नवाज़िश ॾिसो, उमिर भी कलील अमल भी कलील, रब अजुर कसीर ॾिनो अथव। ये भी कुरान में साबित आहे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु के चवन पिया न वापारी चई जेके भी उठ थी न ये सब असां के ॾे, इहो सॼो असां के नाणो ॾे, असां तोखे जेतिरे वरतो थी उन जे डबल क़ीमत ॾियूं था। हिकिड़े वापारी चई न वाक मथे लॻी वियो आहे। ॿिए चयो भला मां टीण ॼाए थो पियो, चई न वाक मथे लॻी वियो आहे। चोटे चो सोहणा उस्मान मां चौण ॾियण जे लाइ तैयार आहियां। सोने उस्मान फरमायो अञा वाक मथे लगी चुको अथव। पंजे चो सोना उस्मान मां पंजूण ॾियण जे लाइ तैयार आहियां। कत साली थी वई आहे, मां जहिड़ो वापारी न मिलंदी, भलो थी मूंखे ॾेई छॾ। सवे उठ सामान सां भरियल आहे। अॼु जो वापारी रुपए जी शइ 5 रुपए में विकामजे ते जल्दी विकिणंदो, पर हुननि को रब माल ऐं जान ख़रीद कयो, उन जे बदिले रब जन्नत जा फैसला ॾेई छॾिया। फरमाए इन्नल्लाह अश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम। रब साईं उनको माल ऐं जान जे ज़रिए ख़रीद कयो। बिअन्न लहुमुल जन्नह, माल ऐं जान अल्लाह खे ॾेई उन्हनि जे बदिले में रब को उन्हनि जन्नत वठी छॾी। युकातिलून फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में लड़ंदा। फयक़तुलून व युक़तलून, केतिरनि खे मारियूं ऐं केतिरा पाण भी शहीद थी विया। फमिनहुम मन क़वा नहबहु वमिनहुम मन यंतज़िर, केतिरनि जान निशावर कई, केतिरा ही इंतजार में। फरमाए हक़्क़न अलैहिम फित्तौरात वल्इंजील, अल्लाहु अकबर। ये रब सां वापार करण वारा साहब ऐं अहल बैत, इन वापार जी गाल तौरात में भी लिखियल, इंजील में भी लिखियल थव। फरमाए मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील। वापार भी अल्लाह सां कयूं, सजदा भी अल्लाह जे लाइ कयूं, रुकू भी अल्लाह जे लाइ कयूं, कुफ्र सां नफ़रत भी अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर, एक ॿिए सां मोहब्बत भी अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर। पोइ उन्हनि जो जीअं वापार तौरात ऐं इंजील में लिखियल। अल्लाह सी फरमायो मसलुहुम फित्तौरात व मसलुहुम फिल इंजील, उन्हनि जो इबादतूं ऐं रियाज़तूं उन्हनि जा भी मिसाल तौरात में भी लिखियल थव, इंजील में भी लिखियल थव। वाह सोड़ा उस्मान। या कुरान जी सूरत सोने मुर्शिद अली जे कौल जे मुताबिक सोने उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जे शान में नाज़िल थिया। इन्नल्लज़ीन सबक़त लहुम मिनल हुस्ना
उलाइक अन्हा मुबदून। जिन ईमान में सबकत कई उहे जहन्नम जी बाहि खां दूर हूंदा। अल्लाहु अकबर। ये सुनो उस्मान दी पंजूण ॾींदो मैं मूसा वापार कर चे अञा माक मथे लॻल सोने उस्मान के वापारिन चयो असां खां वधीक कोई शहर जो वापारी नाहे। केरा उहो जे पंजूण खां भी मथे ॾियण जो ऐलान कयो आहे। घणो तो मिलाई सोना उस्मान, घणो तो मिलाई? चे ॾहूण मिले तो। घणो तो मिले? चे ॾहूण। इवड़ो त को वापारी न हूंदो। केर थो जवाई? चे अल्लाह सा उस्मान वापार क्यों आ रब ॾहूण ॾियण जे लाइ तैयार आ। मां अल्लाह सा वापार करे छॾियो आ। फरमाए मल जा बिल हसनती फलहू अज्रु अमसालिहा। छा थो चवे साईं? मिठड़ा छा था चओ? अचो हेॾे अंदरि अचो दिलबर, ॿाहिरि न बीहो। रब तो फरमाए हिकिड़ी नेकी 10 जे बराबर उन जो सवाब मिलंदो। नेकी करण ईंदो सवाब नेकी जो भी मिलंदुसि। हिन उम्मत ते रब एॾो महिरबान आ जो नेकिन जे बदले भी खुदा गुनाहन के मिटाए छॾींदो आ। फरमाए इन्नल हसनात युज़हिबुन सय्यिआत ज़ालिक ज़िक्रा लिज़्ज़ाकिरीन। नेकियूं कंदा वींदा नेकिन जो सवाब त मिलंदो पर गुनाह भी मिटवा वींदा। वुज़ू कंदो वींदो हथन जा गुनाह हथन धोइण सां ख़त्म। अल्लाहु अकबर। हर उज़वे के धोईंदो वेंदो अखियूं धोईंदो अखि जे ॾिसण वारा गुनाह ख़त्म। कन्नन के मक्खु कंदो कन्नन जे ॿुधण वारा गुनाह ख़त्म। खरजत मिन्नु कुल्लु खताया। हर गुनाह शणी किरी पवंदो आंगुरन जे पोरन खां भी गुनाह ख़त्म थी वेंदा। तड़े फरमाए इन्नल्लाह युहिब्बु तव्वाबीन व युहिब्बुल मुततय्यिरीन। रब तौबा कंदड़न सा मोहब्बत कंदो आ। अल्लाह पाकाई कंदड़न सा मोहब्बत कंदो आ। केड़ी खुदा जी मोहब्बत आ? गुनाह खत्म थी ता वजंदा। केड़ो अल्लाह मेहरबान आ। अल्लाह मेहरबान आ पर तू असां रब जी मेहरबानी वठण लाइ तैयार न आहियूं। अल्लाह से केड़ो न उम्मत मेहरबान आ जो रब साईं पंहिंजे खज़ानन में जेके उत्तम आला शयूं रब हिन उम्मत खे ॾिनियूं। अल्लाहु अकबर। ॿिया भी नबी दर्जे वारा पर सय्यदुल अंबिया खातमुल अंबिया सुनो मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब तू असां खे ॾिनो अथव। को बिलवारो सोनो नबी अल्लाह सही तू असां खे ॾिनो अथव। रब सही कंहिंखे भी अहिड़ो मक़ाम ऐं मर्तबो न ॾिनो कंहिंखे भी एतिरो फज़ल न कयो जेतिरो पंहिंजे सोने हबीब ते फज़ल कयो आ। फरमाए व अल्लमक मा लम तकुन तअलम। ए मुंहिंजा सोना जेको कुछ तू न जानी रहियो आहीं मां रब तोखे ॼाणायोसि। वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। मां रब जो तो मुहम्मद ते सभिनी खां वधीक फज़ल।
दिल तबियल के भी मिलो पर कामिल दिल के भी न मिलो। कामिल दीन जो मालिक सुनो मोहम्मद, अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। रब दो फरमाए अज ॾींहुं मां तव्हांजे लाइ दीन मुकम्मिल कयो से। व अतममतु अलैकुम निअमती, मां रब पंहिंजी नेमत तव्हां ते ताम कयम। वरदीतु लकुमुल इस्लाम दीना, तव्हांजे लाइ मां खुदा इस्लाम दीन पसंद कयो आहे। माना रब जे खज़ाननि में जेके शयूं पसंदीदा आहिनि अल्लाह उहे तूं असांखे ॾिनियूं आहिनि। तव्हां हिन ॾे तवजो न कयो साईं, छो जो साईं शायदि हलवो मूंखों बि वधीक खाधो आहे, थींदो आहे ईअं साईं। ठीकु आहे न साईं, जेकॾहिं ब्रेक ते लत ॾे त ॾाढो भलो थी। अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे। शादी जो शौक़ु थी त थींदा ई अल्लाह कंदो। हा साईं, हा अल्लाहु अकबर मां ॻाल्हि पियो कयां। अल्लाह साईं केॾिन खूबियुनि वारो सुहिणो नबी असांखे ॾिनो। इस्लाम अर्श ते बि पसंदीदा दीन अथव। तूं छाजियूं ॻाल्हियूं कंदो आहीं? यूरोप जे तरक़ी ऐं तमदन जूं जेके 24 कलाक परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि, बेपर्दगी के तू आज़ादी जी ॻाल्हि कई आहे। अल्लाहु अकबर, मुंहिंजियुनि भेनरुनि मुंहिंजियुनि न्याणियुनि ते हिंदुस्तान में पर्दे जे करे ॾाढो ज़ुल्म थी रहियो आहे। पर इहे ज़ालिम जेतिरा बि ज़ुल्म कंदा पर्दो ख़त्म न थींदो। मुंहिंजियुनि भेनरुनि मुंहिंजियुनि न्याणियुनि इहो अहद करे छॾियो आहे, असांजी गर्दन त कटिजी सघे थी पर पर्दो असांखां नथो लही सघे पियो। पर्दो को तुंहिंजो मुंहिंजो हुकुम न आहे, रब जी ज़ात जो हुकुम आहे। फरमाए या अय्युहल नबिय्यु कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मुमिनीन। रब फरमायो ए मुंहिंजा नबी पंहिंजी न्याणियुनि खे चओ, पंहिंजनि राणियुनि खे बि चओ, मोमिननि जी औरतुनि खे बि चओ, युदनीना अलैहिन मिन जलाबिबिन, चवेन त उहे पर्दो करनि। रब उन्हनि बीबियुनि जे लाइ बि पर्दे जो हुकुम ॾिनो आहे जिन जे लाइ क़ुरान हीअं फरमायो वअज़वाजुहु उम्महातुहुम, मुंहिंजे नबीअ जूं राणियूं तव्हां जूं अंबड़ियूं अथव। उहे अंबड़ियूं जिन जे लाइ अल्लाह सही फरमायो या निसा अल नबी लस्तुन का अहदिम मिनन निसा। ए मुंहिंजे नबीअ जूं घर वारियूं तव्हां दुनिया जे औरतुनि जहिड़ियूं न आहियो। ए मुंहिंजे नबीअ जूं घर वारियूं तव्हां दुनिया जे औरतुनि जहिड़ियूं न आहियो। तव्हां दुनिया जे औरतुनि जहिड़ियूं न आहियो। दुनिया जी का बि औरत तव्हां जहिड़ी नथी थी सघे भई। एॾो मर्तबो ऐं मक़ाम रखंदड़ मुंहिंजूं अंबड़ियूं अल्लाह 1400 साल पहिरियों उन्हनि खे पर्दे जो हुकुम कयो आहे त तूं असां छा थींदियूं आहियूं। छा थियो अॻे दफ़े हिकिड़ियूं लिबरल क़िस्म जूं आयूं मायूं अची करे घर में चवण लॻियूं, चई तव्हां इहो पर्दो बर्दो कयो थियूं, तव्हांजो मिसाल त चई न जानवरनि वांगुरु आहे, जेतिरो हुनखे रसो आहे ओतिरो ई बसि ईअं क़ैद में बंदि लॻो पियो आहे। चई इस्लाम तव्हांखे ईअं बंदि करे छॾियो आहे, ईअं थोरो ई आहे जीअं मर्द आज़ादु आहे तीअं औरत बि आज़ादु हुजे। ईअं चई करे अॻिते जो हलियो त हिकिड़ी पोड़ी अजीब जवाबु ॾिनो। पोड़ी चयो ओ छोकिरियूं, असां त खणी इन गऊं जहिड़ियूं थियूंसीं त जेतिरो रसो ओतिरो। चई तव्हां ओ हिन गॾह जहिड़ियूं, गॾह बीठी हिकिड़ी गंद ते ढेर ते बीठी,
रसो भी छुड़ियल चे तव्हां त हिन गॾ जहिड़ियूं हो सम्झी वियो शाट गॾ चे या गॾ बि बीठी आहे रसो छिगल त थिए पोइ जेको बि ईंदो गॾ धकु हयूं वेंदुसि पोइ असां खणी हुन जहिड़ियूं तव्हां पोइ अहिड़ियूं जहिड़ो जवाबु हुन ॾिनो त पोइ तहिड़ो मोचड़ो हुन पोड़ी बि हणी छॾियो शाटकट सम्झी वियो न साईं अल्लाह से पर्दे में इज्जत रखी थव बेपर्दे थी करे जेका औरत ॿाहिरि निकिरंदी आहे यस्तस्रिफ शैतान उनखे शैतान वकोड़े छॾींदो अथव माण्हुनि जे नज़रुनि जो मेवर बणाईंदो अथव अल्लाह अकबर बेपर्दगी असां मुस्लमाननि जे अंदरि आदत बणिजी वई अथव मग़रबी तहज़ुब ऐं उन्हनि जो तमद्दुन असांखे पसंदि अची वियो आहे हालांकि रब जीअं पंहिंजे हबीब खे दीन पसंदीदा ॾिनो आहे अल्लाह पंहिंजे हबीब जे तरीक़े ऐं नमूने खे बि पसंदीदा बणायो आहे फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना रब फरमायो अल्लाह फरमायो मुझे हबीब जी जिंदगी जे अंदर तवां ईमान वारन जे लाए बेहतरीन नमूनो अथव अल्लाह जे हबीब जो दीन भी रब के प्यारो सोने नबीअ जो उथण भी प्यारो वेहण भी प्यारो घुमण भी प्यारो खाइण भी प्यारो केड़ो प्यारो आ रब के सोनो हबीब जैं शहर में रहे वो शहर भी रब के प्यारो ला उक़सिम बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद अल्लाह जे हबीब जा तरीक़ा छॾींदो तबाहींदव शादियूं असां जूं अॼु सोने नबीअ जे तरीक़नि मुताबिक़ न आहिनि गमियूं भी सोने नबीअ जे तरीक़नि मुताबिक़ न आहिनि असांजो लिबास असांजो किरदार असांजी गुफ्तार उथण वेहण घुमण फिरण खाइण पीअण असांजो पंहिंजे हबीब जे तरीक़े मुताबिक़ न अथव फैशन थी वियो आहे साईं हाणे बि गाड़ी वारे मूंखां किरायो वरितो पिए न त ईअं खॿे हथ सां वरितईं मां हीअं जले बीठो मां हिन हथ सां वरितो तमामु परे हुयुसि तूं सफ़र करे कीअं अची पहुतो आहे टाइम ते अल्लाह ते साईं कारी मोहम्मद मूसा खे ख़ुशि रखे अल्लाह अकबर ठुल हुयुसि ठुल उतो आयो वांदो हुनखे किरायो मां पोइ वरी हीअं जो कयुमि त हो चए पियो मौलवी किरायो न ॾींदो अलाए छा मां चयो हिन हथ सां वठि त पोइ ॾींदो साईं माना आदत ई न आहे सॼे हथ सां किरायो वठण जी साईं आदत ई न आहे सॼे हथ सां पाणी पीअण जी आदत ई कोन अथव फअम्मा मन ऊतिय किताबहु बियमीनी फसौफ युहासबु हिसाबन यसीरा जंहिंखे आमाल नामो सॼे हथ में मिलियो उन जो हिसाब आसान अथव फअम्मा मन ऊतिय किताबहु बिशिमाले फयकूलु हाउम इक़्रऊ किताबिया अल्लाहु अकबर खबे हथ में आमाल नामो जंहिंखे मिलियो उन जो हाल तमाम बुशड़ो थींदो है अल्लाह सही शलरम करे अगे नियमा गाड़ी में तेल विझरायो आ उते हिकिड़ा छोकरा बीठा जेके मानी भी खबे हथ सां खाइनि पिया ऐं बीठड़ खाइनि पिया वेहण जी उन्हनि खे तौफ़ीक़ न पई थिए असां चई ॾींदा आहियूं साईं मुंहं ते असां न चवंदासीं बाक़ी पोइ केरु तव्हांखे सम्झाईंदो ॻाल्हि किन किन खे न बि वणंदी आहे उन्हनि खे बि न वणी अथई मां चयो मान यार वेही करे सोने नमूने सॼे हथ सां खाओ मुंहिंजो चवणो बा हेॾा तारा मां ॾेगियो मुंहिंजो ख़ैर त अथव विड़दो छा भला चए बोले साहिबु तूं गाॾी में तेल विझरायो न मां चयो हा चई बाईपास जो रस्तो वॾो आहे खुलियो पियो आहे तूं हल तुंहिंजो कहिड़ो कमु वञे तूं असांजो वॾो आहे छा तूं असांखे सम्झाए थो सॼे हथ सां खाओ वेही करे खाओ असांजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं कयूं
जी औरतूं चवनि पियूं मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, असांजी मर्ज़ी आहे जीअं वणे थी असां कयूं, ऐं इहे बिल बि पास थियनि पिया। पर मुंहिंजे महबूब क़ाइदे मिल्लत इस्लामिया हज़रत मौलाना फज़लुर रहमान जी उम्र में इल्म में रब बरकतूं अता फरमाए। आमीन चो ॾाढा। बिल बि पास न थी सघिया ऐं जेको कुझु खणी आयो उहो बि कुझु कम न करे सघियो। मुंहिंजो महबूब क़ाइद हर कम में रुकावट दीवार बणजी वी रहियो ऐं इंशा अल्लाह सुबुह ताईं फतह जो निशान ज़ाहिर थी वेंदो। इंशा अल्लाह हिते महांगी आहे छा साईं गोटकी में चओ इंशा अल्लाह सुबुह ख़ुशीअ जी लहर हूंदी सभिनी जे चेहरनि ते। इन ज़ालिम जो हुकूमत जो तख़्तो ऊंदो हूंदो। अदम एतमाद जी रिथ पेश थी वई आहे। अल्लाह अकबर मां ॻाल्हि पियो कयां तव्हां असांजे अंदर यूरोप जी तहज़ीब उन्हनि जो तमद्दुन छो थो पसंदि अचे। रब के दीन भी पंहिंजे हबीब जो प्यारो आहे, एतिरो प्यारो आहे जो रब हिकड़ी गिराठ भी बर्दाश्त नथो करे ॿिए हंधि वञणु। एतिरो बि रब नथो बर्दाश्त करे। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु मुसलमान थियो, सिर्फ उन जी दिल में तफसीर में ईंदो आहे थोरो ख्याल आयो छंछर जो ॾींहुं असां यहूदियुनि वटि मुक़दस हुयो तहज़ीम वारो। जेकॾहिं उन ॾींहं जी तहज़ीम दिल में कजे दिलनि जा राज़ केरु ॼाणींदो आहे। अल्लाह से दिलनि जे राज़नि खे ॼाणण वारो अथव। इन्नल्लाह अलीमुन बिज़ातिस सुदूर। दिलनि खे ॼाणण वारो रब, दिलनि जे राज़नि खे ॼाणण वारो रब। व रब्बुका यअलमु मा तुकिल्नु सुदूरुहुम व मा युलिनून व हुवल्लाहु ला इलाहा इल्ला हु लहुल हम्दु फिल ऊला वल आखिरह। अल्लाहु अकबर। रब ज़ाहिर के भी ॼाणींदो आहे, बातिन के भी ॼाणींदो आहे। पोइ चओ न रब खां सवा ॿियो को मबूद नहीं। दुनिया में भी खुदा जी तारीफ़, आखिरत में भी रब जी तारीफ़ हूंदी। अल्लाह सही दिल जो राज़ ॼाणियो। रब कुरान जी आयत नाज़िल फरमाई अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा। ए ईमान वारो पूरा जो पूरा इस्लाम में दाखिल थियो। वला तत्तबिऊ खुतवाति शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। रब तो फरमाए शैतान जे कढन लगो, शैतान तव्हांजो पधरो दुश्मन थव। रब फरमाए पूरा जो पूरा इस्लाम में दाखिल थियो। अब्दुल्ला बिन सलाम फिर थोड़ी सोच रखी। गोटकी जा मुसलमानों, ख्वारा स्टाफ जा साथियों ऐं गिरदो नवाह खां अचण वारो तव्हां असां त हबीब जो तरीक़ो छॾे गैरनि जा तरीक़ा अपनाया। जिंदगी जो अक्सर हिस्सो गैरनि जा तरीक़ा पे वठे। कपड़ा, वार, उथणु, वेहणु, घुमणु फिरणु, खाइणु पीअणु। जेके तुझे रब जा भी दुश्मन, सोने रसूल जा भी दुश्मन, उम्मत मुस्लिमा जा भी दुश्मन, सजी रात प्रोग्राम भी उन्हनि जा ॾिसंदो आहियां। इहो दिल में न ईंदो थी कश्मीरनि सां छा ज़ुल्म थी रहियो आहे। मुंहिंजनि भेनरुनि ऐं नियाणियुनि जी इज़तुनि में उन्हनि हथ विधा आहिनि। तू सजी रात मोबाइल खोले हिंदुस्तान जा प्रोग्राम ॾिसंदो आहे। तुंहिंजी दिल में थोरो बि न थींदो आहे। इहे उहे माण्हू आहिनि जिन जे मुल्क जा माण्हू मुंहिंजिन भेनरुनि जी इज़तुनि में हथ विझंदा आहिनि। हदीस में ईंदो आहे मोमिन का जसदन वाहिदन। मोमिन हिकिड़े जिस्म वांगुरु आहे।
जेकॾहिं जिस्म जे हिकिड़े जुज़ खे तकलीफ़ थिए पूरो जिस्म तकलीफ़ महसूस कंदो आहे। पर तूं असांजे अंदरि ईमान न आहे। फ़लस्तीनी बि कुसजनि पिया, मुंहिंजा मुस्लमान भाइर कश्मीर में मर्द ऐं औरतूं बि कुसजनि पिया, पर असांखे कल्ह काई न पई अचे। गहरी निंड में सुतो पियो आ, ही भी मुल्क तबाही जे किनारे ते पहुची वियो। अॼु जे करे मुल्क जो ख़ैर ख़्वाह मुंहिंजो तुंहिंजो कायद मौलाना फजलुर रहमान ख़ैर ख़्वाह। चओ इंशाअल्लाह असां मौलाना सां गॾु हूं। अल्लाह साईं तूं असांजे अंदरि पंहिंजे दीन जी मोहब्बत अता फरमाए, आमीन चओ। अॼु तबाहियूं ऐं फितना फसाद तकलीफ़ुनि जा मामला तड़े अथव जो तूं असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि खे ठुकराए छॾियो आहे। वमन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ॿुधी वठ कुझु ॻाल्हियूं, ॼाण टाइम थियो नमाज़ जो। माइट कारी साहब कॾहिं कॾहिं मिड़े यादि कंदो आहे, अरे अलाए छा हयाती। वमन युतिल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। साईं मौलाना नूर मोहम्मद साहब अची विया आहिनि, बुज़ुर्ग शख्सियतूं तव्हां वटि। अल्लाह अकबर। काथे रही गौसपुर, काथे रही घोटकी, केॾो सफ़र करे कशालो करे साईं तव्हां वटि असां वटि पहुतो आहे। अल्लाहु अकबर। अब तो फरमाए जेको मां खुदा जी मुंहिंजे रसूल जी फर्मा बरदारी कंदो उहो कामयाब अथव। वमन यअसिल्लाह व रसूलहु व यतअद्द हुदूदहु युदखिलहु नारन खालिदन फीहा। रब तो फरमाए जेको मां अल्लाह जी ऐं मुंहिंजे हबीब जी नाफरमानी कंदो युदखिलो नारन, मां रब उन खे जहन्नम में दाखिल कंदुसि। वलहू अज़ाबुम मुहीन, उन जे लाइ रुसवा कंदड़ अज़ाब अथव। फलियहज़रिल्लज़ीन युखालिफून अन अम्रिही अन तुसीबहुम फितनतुन। जे मुंहिंजे मोहम्मद जो चवण न वठंदो, खुदा तो फरमाए अन तुसीबहुम फितना ईंदव, औ युसीबहुम अज़ाबुन अलीम, दर्दनाक अज़ाब ईंदव। ये अज़ाब आहिनि न साईं जहिड़ा झगड़ा फसाद। तवज्जो कयो, ॻाल्हि ख़तम कयां, साईं खे वक़्तु ॾियां। ये जहिड़ा ॾिस ज़ुल्म ॾिस, 7 ॾींहंनि जी निहाणी खे परसटोणी मारियो आहे पीउ। मक्के जा मुशरिक जीअरियूं निहाणियूं पूरींदा हा, पर त हे मक्के जे मुशरिकनि खां बि ज़ालिम वधीक थी वियो। अॻे दफ़े भाऊजन जे ॻोठ जे पासे भाई भाउ पंहिंजा 2 भाइटिया मारिया, शक जे बुनियाद ते त देरे खे तव्हां बाहि ॾिनी आहे। ज़ुल्म जी इंतिहा कायम थी वई अथव। हिक ॿिए जा घर उजाड़ण लॻाऊं, हिक ॿिए खां नफ़रतूं अथव। भाउ पंहिंजे भाउ सां रिश्तो करण जे लाइ तयार न आहे। तूं पंहिंजे भाउ खे नियाणी छो नथो ॾे? चए मां हिन कुत्ते सां ॻाल्हाइण बि बर्दाश्त न कंदो आहियां। अल्लाहु अकबर। भाउ पंहिंजे भाउ सां नथो ॻाल्हाए। अॻे ॾींहुं ख़ुदि मां हिकिड़े खे चयुमि, वॾे भाउ खे सॾिया, मारे हेॾा तारा कई, मां चयो ख़ैर त थी। चई तव्हां मोल साहब बादशाह हो। मां चयो छो? चए मां हिन कुत्ते सां ॻाल्हाईंदो न आहियां, हिन कुत्ते जो नालो छो मुंहिंजे साम्हूं वरिती? रत रत जा रिश्ता हिक ॿिए खां बेज़ार अथव। जेतिरो दीन बेज़ार थींदो ओतिरा घर उजड़ी वेंदव। जेतिरो दीन घरनि में आणींदव ओतिरो सुकून वधी वेंदो। यखबात यौबात पठाण चवाणी आख़िरी बात, आख़िरी ॻाल्हि, जे चाहियो था घरेलू जिंदगी में, बैरूनी जिंदगी में सुकून अचे, चैन अचे, करार अचे, हिक ॿिए सां गले लॻायूं,
हिक ॿिए सां दिल नरम थी करे मोहब्बत करण वारा बण जाऊं पो दिल हथोड़े सां नरम न थींदी तव सिरन हणण सां नरम न थींदी तव कुश्तन खाइण सां नरम न थींदी तव सुम्मा तलीन जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह दिल ऐं खल रब जे ज़िक्र ऐं क़ुरान सां नरम थींदी तव अल्लाह जे क़दानन में जेके शयूं पहिरियों नंबर रब तूं असांखे ॾिनियूं ॻाल्हि ख़तम थी वई ॾींहंनि जो सरदार जुमो रब तूं असांखे ॾिनो रात महीननि जो सरदार रमज़ानो रब तूं असांखे ॾिनो रातुनि जी सरदार लैलतुल क़द्र हुई रब तूं असांखे ॾिनी नबियन जो सरदार सोनो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब तूं असांखे ॾिनो किताबन जो सरदार रब वट भी कुरान मजीद रब वो कुरान तूं असांखे ॾिनो तव के भी शय दिल के सुकून नहीं दो तव घर में भी सुकून तॾहिं थींदो बरकतूं तॾहिं ॾियूं चैन करार तॾहिं दो अॼु ॾिसो जंहिंजे घरनि में कुरान वारी ज़िंदगी तव ही दिल भर सां दिल वारो मामलो तव भल आमदनी घटि अथनि सुकून वधीक अथनि हे दिल भर न आहे आख़िरी कुरान जी आयत पढ़ंदो ॿुधजई हे दिल भर जंहिंजे घर में न आहे दीन जंहिंजे घर में न आहे उन्हनि जे घरनि में सुकून न अथव आमदनी केॾी बि अथनि सुकून कोन अथनि अॻे ॾींहुं हमरा हिकिड़े बुज़ुर्ग खे चयो दुआ कर पघार वधे चई घणी थी ओ पेंशन वधे चई घणी थी चई सफ़ा थोरी आहे साईं चई अथी घणी चई कुल ई 95,000 साईं बस घणी साईं कुल ई 95,000 पेंशन आहे वधे चई कुझु अल्लाह अकबर हेॾे तवजो कर 8-10 हज़ार पघार ते पढ़ाइनि पिया क़ुरान करोड़नि में हज़ारनि में लखनि में हल सुकून कोन अथनि हेॾे 5-10 हज़ार मां कारी मोहम्मद मूसा जी पघार न पियो पुछां तव्हां खां आमदनी घटि कुरान वारनि जो क़दुरु कंदा कयो रब वटि बि इज़त वारा अथव सोने हबीब वटि बि इज़त वारा अथव अल्लाह अकबर सुकून इन्हनि जे घरनि में अथव अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब रब फरमायो खबरदार सुकून मुंहिंजे ज़िक्र में अथव मुंहिंजे क़ुरान में अथव अल्लाह सभिनी खे कुरान सां ऐं पंहिंजे ज़िक्र सां मुहब्बत अता फरमाए सोने हबीब जे तरीक़नि जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए हयाती बाक़ी मुलाक़ात बाक़ी व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।